ये लोक वर्षा मेले में बिछायो ये खमीसे खान जो फर्ज है अकबर अरे खमीसो खान याद यार वो माटली जो है हाँ खमीसे खान जो पुटाया और तले चवा तो खमीसो खान याद यार अंब को पंख मोने लालो माटली जो है अरे ईसाई आए नमाज जे वक्फे जी अस्सलाम वालेकुम बाबा अम्मा खुश आयो भली करे दुआ खबर बुधी से पे मिट्टी बुधायो ता पाड़े में बा आयो ता पंजो घर है ता हले अचो हाँ 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 यहाँ से लाइव तो हलाए हाँ हाँ लाइव हलाए पियो ऐं भले ता अचे हाँ ॾिसो नी शेख आयास जी ज़रीना आई बेनज़ीर साहिबा ये केड़ी अम्मा जी वॾी मेहनत है फर्स्ट क्लास अचो हाँ ये लतीफ़ साईं जो रोज़ो ॾिसो बाक़ा ते ॾिसो नी बाक़ा जो उते बीठा भिक्षा ते किलो करण सां सफ़ा जेको आहे तमामु ख़ुशि ही सिंधी साईं बि असां सां गॾु आहे मुबारकूं बाबा खुश हो जो बिछायो इस्लामाबाद में लोक वर्षा में ही जो वेंदो आहे उनजा स्टाल ही ॾिसो असांजा फरासी वेठा अम्मा भली करे आया किथां आया आहियो थर खां आया आहियो लड़ खां आया आहियो बदीन खां आया आऊं लारी शरीफ जो आहियां बदीन जो आहियां ये अपने ॻोठ जो आहे जिन कहिड़े शहर जा आहियो कहिड़ी गंवर जा आहियो केरु आहियो पाण सुहाणी आहियो महरी आहियो मिठू जा छा चओ खानू छा चयो हाँ दो अवामी तहरीक में हुआसीं इस्माइल छा चयो महरी शाइर पंहिंजा माण्हू में मूं तॾहिं जो हम जो मुंहिंजो ई असांजा ॻोठ माण्हू बदीन जा माण्हू मिठू महरी खानू महरी इस्माइल दो मूंसां गॾु पढ़ियो आहे दो माइट आहे मुंहिंजो दो किथे दो पी गुज़ारियो दो किथे गुज़ारियो इस्माइल गुज़ारियो शाइर हाँ असां सां गॾु अवामी तहरीक में असां सां गॾु ज़िंदगी ॾिनी अवामी तहरीक खुश हो जो अम्मा खुश वो चाह रहे न अच्छा वो भी तव्हांजो शाइर आहे खुश हो जो
हाँ ये खेस रांचे का बाबा भली करे आया भली करे आया ये खेस प्राठान ॾिसो तव्हां अदा किथां आया आहियो हाँ ॾिसो नी सिंध जो गाज़ो हिते बाक़ाइदा ज़िंदा है नी अजरकनि वारा बि अलाए बिटशा खां आया अलाए हाला खां अलाए मटियारी खां आया साईं नूरुमन शाह जे ॻोठ मां आया आहिनि हाँ हाँ ॾिसो न हिते बाक़ाइदा आडाणा सिंध जो तहज़ीब आहे नी सिंध ई तो ई जो छा हो ॾिसो नी अजरक जो ठहे धागा ठहियल ठुकियल शयूं अदा ॾे ख़बर को माण्हू अचनि था वठनि था या फ़िलहाल को ॾिसनि था हाँ न ॾिसनि था तव्हांजी वॾी जी बाबा जी किथे हे हिते सिंध जा शयां ॾेखारूं नी हे अजरक में ठहंदा हेॾे बेचारी जूं आहिनि अपने माइट लतीफ़ साईं जे मुल्क जूं आहिनि इन को ॾेखारो न सही सिंध में हे दादा बराजी जा तूं बि कारीगर आहे बराती शीटी ॾाढे सुमार वारनि सुञाणो न तव्हां इहे बराती जो पीउ कारीगर हो अजरक जो बिटशा जो हाँ ये ॾिसो न कहिड़ा सुहिणा अजरक आहिनि अलाई लाइव सां सॼी दुनिया खे ॾेखारियो पंहिंजो हा जेकर तव्हां कुझु ॿ अखर ॻाल्हाइणु चाहियो त बसि दुनिया सां ॻाल्हायो हाँ ये ॾिसो न कहिड़ा पाकिस्तान पूरे में एॾी तरह का मिलन जेका जे नीचे खणी आया हाँ हाँ इनखे ककर वाली चइबो आहे कक्कर बार्डर वारी आहे पर अच्छा ककर वाली सॼी न आहे ही बार्डर वारी कक्कर बार्डर वारी आहे पर हेड़ी पाकिस्तान में कान हूंदी शायद हाँ न दुनिया में अजरक ॿिए हंधि आहे ई कोन्हे न पर मक़सदु असां वटि असांजे इलाइक़े में बि हा ही पाण वटि सिंध में ॿिए हंधि किथां आई हीअ जेका असांजे इलाइक़े में बि पहिरियों नंबर ईंदी अच्छा न शाबाश बाबा मौला माण्हू सभई न सुहिणा पखी सभु न आहिनि कंहिं माण्हू मज़ अचे हिन अजरक वाह 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 भाई केॾो जेको आहे साईं ठहण ॾेखारनि त कीअं ठहे थो तव्हांजो खमीसे खान जो पुटु अकबर ॿुधाईंदासीं न फ़िलहाल सिंध त ॾिसो नी इस्लामाबाद जे लोक मेले में कीअं जेको आहे सिंध जेको आहे ज़िंदा आहे हाँ ही ॾिसो ही पंहिंजो फराशो ॾिसो ही बाबा सलाम वालेकुम किथां आयासीं तव्हां थर जो कहिड़ो इलाइक़ो उमरकोट उॾाणी चेल्हार में आयो चेल्हार खटुमल वारो इलाइक़ो माना कुनरी खां मथां अब्दुल्ला फकीर सामने जो ॻोठ इहो न साॻियो हाँ थर में चेल्हार आयो आहियां चेल्हार घोड़ियार डिंडी तड़ मुबारक तड़ तूं चेल्हार जो ऐं उॾाणी में असांजा यार वेठा आहिनि ॾोट राज असांजो हुते वेठो आहे ऐं हुते वॾो शाइर हुते वेठो आहे तव्हां वटि हुते चनेसर ॾोट ॿुधल आहे तुंहिंजो ॿुधल आहे ही तव्हां फराशूं था ठाहियो अच्छा ही ठाहियो बि था कुझु भला धंधो थियो आहे अकाउं ॾींहुं आहे न अलाह कदुरु थींदो आहे त पोइ ख़बर ई कान पवंदी आहे थींदो आहे अलाह रिज़्क़ ॾियणो हूंदो थींदो ज़रूरु हा बाबा सलाम वालेकुम ही ॾिसो नी सिंधी नौजवान खणी आया आहिनि पंहिंजा जेका फन तव्हां था किथां आया मिठी जा ॾिसो नी सभु सिंध जा माण्हू हिते कीअं जेको आहे सभु जेको आहे आया आहिनि पंहिंजो वापारु करणु सॼी सिंध जी सकावत बि दुनिया खे ॾेखारनि था बेगूं ठाहियूं अथनि कहिड़ियूं फस्ट क्लास वाह मिठी जा बाबा ख़ुशि हुजो ईमान इधे बाजू या ईमान खान अंब खान अच्छा ही वरी खैबर पख्तून जो कल्चर हाँ सिंध जो कल्चर ॾिठो
सलाम बाबा। कुदरत जे हथ जो कमाल ॾिसो। बाबा सलाम वालेकुम। कैसे हो? ठीक ठाक? खुदा मुबारक। सलाम बाबा। जो ये पत्थर है। वाह, ॾिसो ये पत्थर ते कीअं जो घास हुई कला पाक जो आहे तो ॾिसो सही। हाँ, वाह वाह वाह। अभी आई वादा है रब कुमार। हाँ बाबा ये केर ये हाणे हितां खां खैबर जी जेका आहे ये असीं खैबर में अची विया। फुल्का ये लोक फनकार आहिनि। साईं भली करे आया? भली करे आया। ॾिसो मैं लंदन सां जी मैं कल आया इथे लोग ॾिसो हिन जो दीदार करियो। ही बि आया आहिनि जेका सो ये फनकार बीच रोड में कल आना जी। आहे सॼी सिंध सॼी दुनिया सूं आहे। वाह। सब दुआ करते हैं। फोटू फ़कीर जो आयो अथई तोखे तो ॾिसां फ़कीर ॾाढो यादि थो अचे। खुदा करे ख़ुशि हुजे यार। बाबा सलाम वालेकुम। बाबा बाबा यूसुफ सलाम बाबा सलाम। काठे जो कमु आहे। कहिड़ा ख़ूबसूरत काठे। अस्सलाम वालेकुम। काठे जा गरड़ा ठाहिया अथनि मारियूं ठहियूं पियूं आहिनि वॾियूं ख़ूबसूरत। बेड़ियूं ॾिसो। कितनी है 400 लवांगा ॾिसो ये काठी में सॼो पियो केॾो ख़ूबसूरत कमु थियल आहे। ऐं हॾे वञा पिया अथनि। 6 साल हो गए काम करते हैं। और ऑफिस में जनाब पोइ सिॼु लही वेंदो पोइ त ॾिसण में कुझु कोन्हे। हींअर ई तव्हांखे जेको आहे सुहिणियूं शयूं ॾेखारींदासीं। माण्हू बि सुहिणा शयूं बि सुहिणियूं। ही साम्हूं मुंहिंजो पुटु आहे दरिया खां। ही फोटो आहे ईमान ईमान सां मूं खे हा कद में मूंखां वॾो थी वियो आहे। ये हाणे फनकार शुरू थियनि तव्हांखे ॿुधायूं। अबे केरु आहिनि अंग्रेज आहिनि क्या?
हाँ भली करायो भली करो सलाम अस्सलाम वालेकुम हाथ मिलायो खुशी खुशी मादर तदिल पूरा फेल की पर हक बतबई दूर दबा जमन भूलना दयारा नी खबर ढेर ग्रानी दिना कबिस्तूरा औ तूर मादर उड़ाता सतगुरु रे जरूर मादर का शबी खबर तक कबिस्तूरा सतगुरु रे सनूर मादर सतगुरु रे सनूर मादर आओ का अब्दुल्ला बेटवा वाह कितनी जबरदस्त सही ठायूं चाहिए अस्सलाम वालेकुम बाबा हाँ उसका सलाम तो करे ये सुठी शयूं बाबा Hello. Hello. Hello, my kid. Hello. बच्चों जाना थोड़ा बड़ा अॻिते हलूं ऐं Hello. ख़बर न आहे राति प्रोग्राम लाइव करे सघूं या न करे सघूं ही तव्हांखे अॼु असीं था ॾेखारियूं था वो तो मुल्क है चेक इंडिया में बोले चेक इनू क्योंकि आइसक्रीम ना बी का शेयर करे कौन कौन चीज़ों आज तक घूम पे थी जाओ हाँ तो आगू हरी साया सिंधी साईं यो बि असां गॾु आहे मेले में अॻे हर को मां कोई साईं लाल मोहम्मद बस ॾिसो ही और जो मेलो ॾिसो लोक मेला ये लोकल में जो ॾियां पर शायद चूंट में घिन थी चे आइसक्रीम यार गला खराब थी
ऐं अॻे सीए ॿी का शइ गरम शइ ॾे को समोसा ॾे न न कोन ई कोई मानी बेरा पकेलाई तू हेठ बार तो भरी तो हेठ यो परवन खड़ू ते तू आई परवन खड़ू तू बाल लेकर खड़ू वनी हूं देख चवण भी नहीं करे दे जो की बोलवा चवण तू परु खड़ू ते को भरा हूं देख तू परु फिर वनी न की बैठा रे हजावन यो साईं बाबा नंढड़ा बैठा था तू दीजा दे हाँ तो ये साईं भी तो अब बाबा ओ देखो ये देखा ये ओ देखो जंपिंग वाले जंपिंग वाले ये मानो एडू बार दे पे नहीं दे एडू भी मानो आ दे पे कितना शो थी सी फोटो लगाना अच्छा पुतली तमाशा कदा थी सी यो 11 बजे यो देखो देखो फिलहाल आज घूमो तो सही ना तो टक्कर कड़ी लगी इंच अंदर प्रोग्राम थी इंच अंदर हाँ हाँ लाए प्रोग्राम थी दो साईं जो बुधा हल हाँ हल इतने आगे खड़े टक्का खड़े हाँ ये अंदर जगह अच्छा अगू थी ना मेरे कितना भी सही मिल गई ही है म्यूजियम के बाबा नवे ठाए ने ना केड़ी जंपिंग के तो करे सी के ए मार्केट दिखा दूं ना लगे अदा इस्लामाबाद वञा दाई कहां सा गड्डा आयो ही आए मेलो लोक मेले का मंजर तक दिखाऊं खबर जी हाँ हाँ इमरान है कितना है इमरान हल ए ओ गजरान चेन ए चे पिया ए गजरान हाँ बाबा गजरान लाहौर ये घिंदे अलाए घणे दे दे असां कलायो है को लाहौरी गजरा असां के तुसा क्या कहंदे शक्करगंदी बैठा चौधरी हुक्का बैठा नार बैठा हले रहा चौधरी ये चे चौधरी हुक्का बैठा पी जाई और नार बैठा हले रही बैठा हाँ तो एक देखो ना देखो ये चौधरी साहब जो बैठो है पया ढगो बीठो है हले तो नार पे है हाँ किथों के सही जिसा आसी उसे घिनसू टक्कर न कर किथा ही अंदर आहे पंहिंजो म्यूज़ियम इहो बि वॾो आहे जेको आहे महल खन में सॼो ॾींहुं माण्हू घुमे माण्हू जेको आहे पूरी न पए वियो आहियां अॻे हिकु ॿ दफ़ो आयो साईं आहे मुझे पोटड़ो सिंधी साईं तोखे जोड़े हल न हाँ किथा उन्हें भी छोड़ तू हल लगू हल 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 हाँ समझा तो हेड़ा ॾाढो ख़ूबसूरत जगह है समझा तो ही कहिड़ा सोना सोना जगह गुल छा ही है बैलगाड़ी हाँ ये बैलगाड़ी तो ये कायो वञे मामो मामो कमीसो अरे बेटी आने वञे पई मूंखे लगे तो रात मेले में आयो प्रोग्राम कौन जगह घणे ले लें हिकिड़ा एक कैसे दे दो एक
जुटिला साईं खे शौक़ु थियो आहे जंपिंग जो बस वञ त एॾो चढ़ो ओॾो मोटा ओॾो साईं ओॾो चढ़ी था ॾिस सही कानून ते हलो ये बाल ते हलन पिछे तकड़ न करीसीं क्या भाई हाँ हलो हल ये साईं जो वञे थी हिकिड़ा ॾे असांखे 50 रुपए वाला 50 खां घटि ॾेता ई कोन्हे पिया चेक हाणे ॾिसो नी अॼु ख़र्चे में 5 रुपयनि जो हूंदो पर हिन खां इहे टैक्स वेक्स वरिता हूंदऊं त टैक्स त कोन था वठनि हिते हा हाणे हिते हाणे मज़दूर माण्हू हुन खां टैक्स वठंदा त गुज़ारो कीअं कंदो हिते टैक्स न आवे त ही घणे में ॾियो 10 रुपए में 10-20 रुपए का ॾिसो न ये चवे तो लेकिन टैक्स न हो जाए तो उन्हें 20 रुपए दिया 6000 रुपया डेली 3000 रुपया जो घर में स्कीम का वठन था पोरियत का ये वाजो असांजी हुकूमत है ये पोरियतन जी मदद करण जे बजाय पीपल पार्टी जिंदाबाद वाह वाह